दीवाना हूँ दीवाना यार का हूँ मैं दीवाना, तस्बी फिरदी मन नहीं फिरदा, मणका फिरेंदा कौन। ये बोल ऐं उन वजदान सां उन कैफ़ियत सां ॻाइण वारो फ़नकार हिकिड़ो ई आहे असां वटि। ऐं असांजी अॼु ख़ुशनसीबी आहे त उहो फ़नकार हिन मंच ते मौजूदु आहे। ईद जे ॾिहाड़े तव्हां सां गॾु पंहिंजूं ख़ुशियूं शेयर करण जे लाइ तव्हांजे साम्हूं आहे। बग़ैर देर किए मां तव्हां सां मुलाक़ात करायां थी साईं वज़ीर अली शाह साहिब जी। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद या अली मदद साईं। ख़ुशि आहियो, तबियतूं ठीकु आहिनि? तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां एॾी परे खां कही आयो ईद जे ॾिहाड़े खे असांजे लाइ हिकिड़ो मोतबर करे छॾियो। असांजे लाइ एॾो ख़ूबसूरत हिकिड़ो ॾींहुं थो लॻे। ऐं उहो ई अंदाज़ ॾिसो साईंअ जा जेके पहिरहन आहिनि, असां ईद हुजे या बरात हुजे चवनि था न त उहे हिकिड़ा पैगम्बर हूंदा आहिनि। उन ई हालत में उन ई हिकिड़े पंहिंजे वजूद सां जेको उन्हनि में आहे, पीर फ़क़ीर जेको आहे सो हमेशह उन ई तव्हांखे रंग में मिलंदो जेको असलु आहे। सो असलु जेको आहे हमेशह क़ाइमु रहण वारो आहे। फ़क़ीर साईं ठीकु था चऊं? कीअं थी तव्हांजी ईद गुज़रे भला? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा लख एहसान, मुर्शिद पाक जी ईद हूअं त अॼु तव्हांखे असां हिते मधु कयो आहे, पर हूअं ईद कीअं गुज़रंदी आहे तव्हांजी? हूअं बि मौला जो फरमान आहे त जेको ॾींहुं तव्हांजो गुनाहनि वारो ॾींहुं गुज़रे थो जी, उहो अज़ाब जो ॾींहुं आहे। ऐं जेको तव्हांजो ॾींहुं याने सवाब ख़ातिर गुज़रे थो, इंसान जी ख़िदमत वारो गुज़रे थो, कंहिंजी दिलि नथा ॾुखायो, त उहो सम्झो तव्हांजी ईद आहे। सो अल्हम्दुलिल्लाह, इहे ईदूं आशिक़नि जूं त सदाईं ईदूं आहिनि ई आहिनि। हा, अलाह वारा आशिक़ हुननि जूं सदाईं उन्हनि जे पंहिंजे हर भर पंहिंजे हादीअ जे इश्क में रंगियल आहिनि।